इते मांखे ॿुधायूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरानी सदर ऐं संदसि साथियुनि जे अलमनाक मौत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। सदर इब्राहिम रईसी ऐं साथियुनि जे लाॾाणे ते ईरानी अवाम सां ताज़ियत करियां थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे, हिन अफ़सोसनाक वाक़े ते हर पाकिस्तानी ॾुखोयल आहे। पाकिस्तानी अवाम पंहिंजे ईरानी भेनरुनि भाइरनि जे ॾुख में बराबर जो शरीक आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरानी सदर ऐं संदसि साथियुनि जी अलमनाक मौत ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। सदर इब्राहिम रईसी ऐं साथियुनि जे लाॾाणे ते ईरानी अवाम सां ताज़ियत करियां थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हिन अफ़सोसनाक वाक़े ते हर पाकिस्तानी ॾुखोयल आहे। पाकिस्तानी अवाम पंहिंजे ईरानी भेनरुनि भाइरनि जे ॾुख में बराबर जो शरीक आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरानी सदर ऐं संदसि साथियुनि जे अलमनाक मौत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। सदर इब्राहिम रईसी ऐं साथियुनि जे लाॾाणे ते ईरानी अवाम सां ताज़ियत करियां थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हिन अफ़सोसनाक वाक़े ते हर पाकिस्तानी ॾुखोयल आहे। पाकिस्तानी अवाम पंहिंजे ईरानी भेनरुनि भाइरनि जे ॾुख में बराबर जो शरीक आहे।